छा इन खां वधीक को ॿियो दोज़ख आहे? असां सां त जानवरनि खां वधीक सुलूक तो कयो वञे। जंहिंजी दिलि आई प्यार कयई, दिल भरजी वई त जॾहिं हलियो वियो। अल्लाह साईं जे औरत खे रांदी को ठाहे त पोइ दिल छो ॾिनसी? एहसास जज़्बा ऐं ख्वाब छो ॾिनई? माला खैर करे, माई अखियूं सफ़ा ही रत फुहारन वांगुरु पयूं छॾनि। खैर थाए, रात निंड कान कई थी चावा? न मासी, एड़ी का भी ॻाल्हि न आहे। वो मच्छरनि जे करे न सवली निंड कोन कई अथम। छो त सफ़ा बेरो थी वयूं अथई। आवाज़ बि गौरो गौरो लॻो पियो आहे। मूंखे त कुछ मुंधल लगी पई। रुनी त कान्हे? न मासी, एड़ी का भी ॻाल्हि न आहे। बस थोरो अम्मा याद अची वई हुई न, इन करे दिल भरजी आई हुई। अलाए माई, मुखो समझो त गोहर लाए पे रोई। ॾाढो ज़मानो ख़राब आ। गोहर गोए खणी वियो, हाणे वरी महरू सां तो पणजे, यो जीपुन में घुमंदो। अल्लाह साईं न अञा वधीक इज़त ॾींदुसि। मां त दुआ थी कयांसि। अम्मा ओ दिल में हेॾा फट अथम। क्षमा तो सां रांद करे वियो, ॾाढी रांद करे वियो। माण्हू एॾो बेवफा बि न थिए। करे त निभाए, न त माण्हू रखे ई न। महरू जी दौलत ॾिसी हिरकियो आहे या त वरी हुस्न खे ॾिठो अथसि। ॿिन्ही मां खां हिकिड़ी ॻाल्हि आहे लालची। मासी, चांहि चुल्ह ते पई आ, बाबा लाइ रखी हुयम, पर बाबा अञा ताईं आयो न आहे। चवे त खणी अचां? खणी अच, पींदुसि। पिणे ईंदो त पाणे पोइ ॿी ठाहे वठंदो। तूं वारो कर, खणी अच। पंहिंजी हयातीअ जो पेच उन इंसान सां जोड़ींदीअ जेको तुंहिंजे लाइक़ ई न आहे। ईअं कॾहिं बि न कजां महरू, ईअं तूं कॾहिं बि न कजां। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।